अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे मुहबतुनि जा बनावलेट सरव हथ रेखाउनि खां ख़ाली। लेखक महमूद मुग़ल। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची, सिंध। छापो पहिरियों जनवरी 2015 ईस्वी। नावलेट हथ रेखाउनि खां ख़ाली, किस्त ॿी। ॿिए ॾींहुं सुबुह जो निंड मां उथी मूं ॾिठो तो साम्हूं पंहिंजी माउ जे हंध में लेटी मूं ॾे ॾिसी रही हुईं। मूं तो ॾे निहारियो त कंधु फेरे छॾी। मूं फेरींदे बि तुंहिंजा गल ॻाढ़ा थी विया हुआ। मां हंध मां निकितुमि त तूं कमिरो छॾे वईं। मूं नेरनि कई, अलाही केतिरा गाना वेही ॿुधा, तूं नज़र न आईं। तव्हांजो मंझंदि महिल तूं मानीअ ते कुझु लम्हनि लाइ नज़र आईं, शर्मायल, नज़रूं झुकियल, ॼण पंहिंजी राति वारी हरकत ते शर्मिंदा हुजी। मूं यको वेठे सोचियो तोखे जवाबु कीअं ॾियां। हूअं त खणी केॾी केॾी महिल ॻाल्हाईंदा हुआसीं, सो बि तूं ई कुझु पुछी वठंदी हुईं। मूं त कॾहिं बि तोखे कोन सॾियो। आख़िर हिमतूं मेड़े तुंहिंजी डायरीअ में चिठी लिखियमि। तव्हां मूं लाइ छा आयो, छा लिखां? डायरी वापसि पियो करियां। थी सघेव त सुभाणे जॾहिं सभु घुमणु वञनि त घर रहिजो, पाण में कुझु ॻाल्हाईंदासीं। हाणे उहा चिठी ॾियण जो मसइलो हो। मूं इलाही सोचियो पर डायरी वापसि न पे करे सघियुसि। राति जो कचहरी ख़तमु थियण महिल मूंखे हिकदमि हिकु ख़्यालु आयो। पंहिंजे कमरे ॾे वेंदो मूं तो ॾे निहारियो। फौज़िया, जे माइंड न कयो त मूंखे पाणी गिलास पहुचायो वञो। तो हाकार में कंधु लोॾियो ऐं अंदरि कमरे में वञी मुंहिंजी दिलि ॼण सीने मां ॿाहिरि निकिरणु लॻी। कुझु लम्हा रखी तो गिलास आंदो त मूं तो ॾे निहारियो। तूं वरी बि मूंखां शर्माए रही हुई। मुंहिंजे अंदर जो मर्द ॼण भुल ॾियणु लॻो। गिलास वठी मूं तुंहिंजे मुंहं खे वेझो खां तकियो। मुहबतुनि जी शुरूआत बि करी थी ऐं शर्माई बि थी। तो हल्को मुरकियो। इहा हिकु आसूदी मुर्क हुई। मूं डायरी तो ॾे वधाई। हिन जांघे खे ही नाज़ुक वजूद अखियुनि ते आहे। मूं तो ॾे निहारियो तो ख़ामोशीअ सां डाइनिंग टेबल ते किरियल गिह जी ॼमियल दाग खे पंहिंजे नह सां वेठे खोटियो। अलाही केतिरा ई लम्हा ख़ामोशीअ जे हवाले थी विया हुआ। पोइ मूं ई ॻाल्हायो। हीउ फ़ैसिलो कुझु अजीब आहे तव्हांजो। मुंहिंजो मक़सदु आहे असां ॿिन्हिनि जो। तो पंहिंजे वेही किरनि अखियुनि में हैरानी भरे मूं ॾे निहारियो। छो? लफ़्ज़ चई तो न जे हिक ई सट सां उहो ॼमियल गिह मेज़ तां परे करे छॾियो। उहो हिकु लफ़्ज़ न हो, तो ॼण कंहिं तरार जो वार कयो। उन करे जो तूं ऐं मां हिक ॿिए जा उबतड़ आहियूं। मां हिकदमि बदनाम तरीन इंसान आहियां। अलाही केतिरा स्कैंडल मूंसां वाबस्ता आहिनि। हिकु मख़सूस सर्किल आहे जेको सिर्फ़ु मुंहिंजे बुराइनि खे पखेण ते मूं लाइ ॼण मामूर हुजे। तुंहिंजो मुंहिंजो कहिड़ो साथ? माइंड न करी त चवां त तूं बि कुझु ॾींहं साण हलंदीअ, पोइ छॾे वेंदीअ। आख़िर त इंसान आहीं। न, मां त फ़रिश्तो आहियां। तो मुर्कियो हो। मूं तो ॾे निहारियो। फ़रिश्ता छा छॾणु न ॼाणंदा आहिनि? न त हू त कुझु बि कोन कुछंदा आहिनि, बसि अमल पिया लिखंदा आहिनि। मां बि तुंहिंजे हर अमल में शरीक हूंदमि, हर का ॻाल्हि नोट पई कंदमि। तोखे ॿियनि वांगुरु टीज़ न कंदसि। मूंखे सम्झ में न पियो आयो छा चवां। तो मूं ॾे निहारियो हो। नज़रूं मिलियूं त हिकदमि चई वेठीअ, मां तो लाइ आहियां। तूं जे ख़राब बि आहीं न त दुनिया लाइ, मूं लाइ न। दुनिया सां पंहिंजो रिश्तो अलॻि, मूंसां अलॻि, ठीकु? मूं हा में कंधु लोॾियो। निड़ी ॼण कंहिं घुटे छॾी हुई। तूं मूं लाइ जे आहीं न त अजब जी निशानी आहे। मूंसां त कंहिं बि प्रेम कोन कयो आहे। अमां बि धुतकारियो ई हूंदो। उन में मञा थो कुझु सुलूक मुंहिंजो बि आहे जेको इन रवैये जो कारण आहे, पर एतिरो बि न जेतिरो मूंखे मिले थो। मां ॼाणा थी, सभु ख़बर अथमि, सभु का ॻाल्हि सोचे सम्झी मां हिन राह ते चढ़ी आहे। तुंहिंजी तबियत बि ॼाणा थी। बसि हिकु ॻाल्हि सम्झ ऐं दिलि में विहार। माण्हू जे गाॾीअ में चढ़ंदो आहे न अकेलो, त हम सफ़रनि जे कारण थोरो ई हूंदो आहे। कमु त सफ़र ताईं पहुचण ई हूंदो आहे न। सो माण्हू कीअं बि पहुचे। तो ॾाढो तकिड़ो पे ॻाल्हायो ऐं अलाए कीअं मूं उन महिल तो ॾे ॾिसी चई ॾिनो,
तूं मूंसां फिलट त कोन पई करीं, तुंहिंजो सॼो मुंहुं विसामजी वियो हो, मुर्क गुम थी वई हुई, चप ॼण हिकदमि ठूठ थी विया हुजनि। मां पशेमान थी वियुमि, तुंहिंजे हथ खे झले चयमि मां माफ़ी वठणु सख़्तु नापसंदि कंदो आहियां। यकीन कर मूं अॼु ताईं तमामु घटि उहो लफ़्ज़ वाता कढियो हूंदो। अॼु तोखे थो चवां, माफ़ु करे छॾ। मां मेज़ तां उथी खड़ो थियुमि, तुंहिंजो हथु दॿाए उतां तेज़ीअ सां अंदरि हलियो वियुमि। कमरे में पहुची मूं खड़को ॿुधो, तूं मूं पोयां अंदरि आई हुईं। मूं ॾिसंदे चई, ईअं केतिरा भेरा कंदे ऐं घणियूं माफ़ियूं वठंदे, मूं कुझु न कुझु हो, तो वेझो अची मुंहिंजे वारनि खे थपकी ॾिनी हुई ऐं ॿाहिरि हली वई हुई। उन ॾींहंनि में आईनो मुंहिंजो यार मूंखे अलाए केतिरा मुरकंदा चहकंदा रूप ॾेखारणु लॻो। ही मां हुउमि जंहिंजे लाइ कंहिंजूं नज़रूं बुला कनि, को ख़ूबसूरत वजूद मुंतज़र हुजे। वाड़े मालिक, या त को बदसूरत न भाईंदो हो, या ही हेॾियूं महिरबानियूं। मां झटपट में ख़ुशि मिज़ाज थी वियो हुअमि। सभई हैरान हुआ त ही हादीअ जो फ़िरको कीअं फिरियो आहे, ही आदम बेज़ार इंसान पाण माण्हू कीअं थी वियो, ऐं संदन उन अजब ते मां टेॾियुनि अखियुनि सां तोॾे ॾिसंदो हुअमि। ऐं तूं चपनि में मुरकंदी हुईं, ॼण चवंदी हुजी, मूं न चयो हो, तूं ज़रूरु बदिलजंदे। ओचितो अम्मा वारनि जे वापसीअ जो प्रोग्राम थी वियो। जंहिं ॾींहुं रवानगी हुई त तो सुबुह जो सवेर मुंहिंजे कमरे जे दर ते नाक कयो हो। मां उन राति अजीब अज़ाब में हुअमि। गुज़िरियल 2 ॾींहंनि खां तोसां मिलणु न थियो हो, को मौक़ो ई न मिलियो हो, ऐं अॼु सुबुह ते रवानगी हुई। उन महिल मां चादर वेझो लेटियो पियो हुअमि। अलाए छो दिलि चयो उहा तूं हूंदीअ। मूं चादर परे कई, तूं पेरनि खां बीठल हुईं। तूं दर न खड़काईंदी कर, तुंहिंजे अचण खां अॻु ई हिते हुकवास अची वेंदो आहे, पोइ उहो खड़को कहिड़े कम जो। तूं ख़फ़ीफ़ मुरकियो हो, हथ में चांहि जा 2 मग हुयई, हिकु मूंखे ॾेई तूं ख़ामोशीअ सां पेरनि वटि स्टूल ते वेही रहीं। उते छो थी वेहीं? अलाए केतिरा लम्हा तो मूंखे ऐं मूं तोखे टिक ॿधी पे ॾिठो। ख़ामोशियूं वधंदियूं वयूं, वक़्तु टपंदो, उॾंदो डोड़ंदो रहियो। तो निड़ीअ ते हथु रखियो, मुंहिंजे वात मां निकिरी वियो, सूर अथई छा? न, तो उचारियो, आवाज़ कुझु भरियल हुयई। मां सम्झंदो आहियां त सिर्फ़ु मुंहिंजो आवाज़ ई निंड मां उथण खां पोइ ॻरो हूंदो आहे, हिते त तोसां बि वाकार आहे। मूं मुरकियो, चांहि में माहौल कुझु ख़ुशगवार कयां। तूं पंहिंजो मुकमिल ख़्यालु रखजांइ, मानी वक़्त ते खाइजांइ ऐं कुझु नॉर्मल थियण जी कोशिशि कजांइ। तो हिकदमि ॼण फाट खाधो। तूं त 2 ॾींहंनि में चार्ज वठी मुकमिल वाइफ थी वई आहीं। मूं मुरकियो, हीअ एतिरो चवण लाइ एॾो जल्द मूं वटि आई आहे? तूं हिकदमि शर्माइजी वई हुईं, तूं ॾाढो कमीनो आहीं। उहा अधूरी राय मुकमिल त न कंदी हुअमि। मां सिर्फ़ु राय मुकमिल न कंदसि, पर तोखे बि मुकमिल कंदसि। तो मुरकियो हो, अलाए केतिरा लम्हा सिरकी विया हुआ। मां चांहि जा ढुक भरींदो रहियुमि। मग ख़ाली थियो त तूं वठण लाइ हथु वधायो। मूं मग पासे खां रखी ख़ाली हथ सिधा करे विधा। तूं कुझु लम्हनि लाइ बीहजी वई हुईं ऐं पोइ हथु वधाए मुंहिंजे हथनि ते रखी छॾिया हुयई। मां अजीब दीवानगीअ सां तोखे ॾिसंदो रहियुमि। तूं अजीब कैफ़ियत जो शिकार हुईं, कुझु कुर्बतूं हुयूं ऐं कुझु फिराक जो डपु। मां तो लाइ तुंहिंजो थियण जी भरपूर कोशिशि कंदमि। तूं मूं लाइ मुंहिंजो ॿारनि जे अंबोह में अकेलो हूंदीअ। पसंदीदा रांदीको आहीं, साह में सांढण जहिड़ो। मां तोखे कीअं भञंदुमि? पोइ तो वटां आयुमि त छा न थी वियो। मूं म्यूज़िक क्लास छॾे ॾिनो, टाइपिंग सिखण तां हथु खयुमि, सॼो ॾींहुं घर रहणु लॻुमि। सभई हैरान हुआ, पर मूंखे त हिकु ई अहसासु हो, सुठो थियणो आहे ऐं सुठो थी ई हुन साम्हूं वञिणो आहे। हुन अरसे में कॾहिं कॾहिं फ़ोन ते तुंहिंजो आवाज़ु नसीबु थींदो आहे। कुझु लम्हनि लाइ जॾहिं तूं फ़ोन कंदी हुईं ऐं मां रिसीव कंदो हुअमि ऐं खणी अधीअ खे ॾींदो हुअमि, उन हिकु लम्हे लाइ त अलाए केॾी महिल फ़ोन करी मां सॼो ॾींहुं फ़ोन जे भरिसां वेठो हूंदो हुअमि। हर घंटी ॼण दिलि जो रिसीवर खणाईंदी हुजे। उन ॾींहुं तुंहिंजो फ़ोन आयो, घर में कोई न हो। फ़ोन खयमि त तुंहिंजो हलो ॿुधी मुंहिंजो गलो ॼण ख़ुश्क थी वियो। तो वरी सॼो, हलो केरु आहे बाबा? तो को ॿारु सम्झो।
हादी कुझु लम्हा चुप हुई। तव्हां कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु। ॿिया सभु? तो शायदि पंहिंजे मौज़ूअ ते ॻाल्हाईंदे शर्म पिए महसूसु कयो। घर में कोई बि कोन्हे। मूं जुमिलो धिके कढियो। काॾे विया आहिनि छा? हा, घुमण विया आहिनि। हिते बि कोई कोन्हे को, सभु कम सां विया आहिनि। मुंहिंजो ॼण सॼो वजूद ख़ुशबूअनि में वेढ़िजी वियो। पोइ तूं मूंसां इलाही ॻाल्हियूं कर। तव्हां वरी बि हुननि सां कोन वियो? हालांकि मूंखे पक हुई तव्हां पाण खे बदिलाए हुननि सां कंपनी ज़रूरु कंदा। तुंहिंजे लहजे में शिकायत हुई। मां जे वञा हा त तुंहिंजो फ़ोन केरु रिसीव करे हा? हा, मूंखे तुंहिंजे फ़ोन जो इलाही इंतज़ारु हो। मूं ॼण फाट खाधो। तूं केतिरा ई लम्हा चुप हुईअं, मूं ई ॻाल्हायो। यकीन कर फौजी, मां इलाही बदिलजी वियो आहियां। घणा ई कम छॾे ॾिना अथमि, सुधरण जी भरपूर कोशिशि पियो कयां। मूंखे ख़बर पवंदी आहे पई, फ़ोन बाक़ी छा लाइ कंदी आहियां। तुंहिंजो लहजो मूं लाइ छा हो? अलाए छा हो? जेतिरो गुड़ विझी पई शायदि ओतिरो ई चाह त मूंखे मिठी पई लॻी। मूं म्यूज़िक क्लास छॾे ॾिनो आहे, टाइपिंग बि बसि कयमि। ठीकु आहे न? उनखां सवाइ हाणे अमी आपा अदा सभिनी जी ॻाल्हि ॿुधंदो आहियां, पंहिंजे पारां मञण जी कोशिशि कंदो आहियां। ठीकु आहे न? पंहिंजो पाण खे बिल्कुलु ॿाहिरि पई लॻुसि। ॿुध हादी, रिसीवर पंहिंजे गल ते रख। मां तोखे पपी करणु थी घुरां। मूं रिसीवर गल सां लॻायो, परियां तो माउथ पीस खे चुमियो। मुंहिंजो कनु ॼण वॼी वियो। ईअं छो कयई? मां ॾाढो ख़ुशि हुअमि। चप ॼण ख़ुदि ब ख़ुदि मुरकंदा हुजनि। तो मूंखे हिन महिल न बिल्कुलु ॿाहिरि थो लॻे, शफ़क़त लाइ तरसियल। ऐं तूं मूंखे मुंहिंजी माउ, जेका शायदि ईअं न कंदी हुजे। तूं मुकमिल कमीणो आहे। चङो थियो तो अॼु पंहिंजी राय त पूरी कई। अॼु न, मूंखे अलाए छो तो सुबुह खां ॾाढो यादि आई। मामूल खां घणो। मुंहिंजी दिलि इलाही सारो चयो अॼु तोसां ॻाल्हायां, ख़ूब कचहरियूं कयां। उन करे घर वारनि सां गॾु न वञण ते कावड़ ज़ाहिर थी रही हुई। न त उहो त मिड़ई शो हो त सरकार शो ऑफ बि कंदी आहे कंहिं कंहिं सां। असां अलाए छा छा पे ॻाल्हायो, वरी चुप थी वियासीं। ॿिन्ही तरफ़नि ख़ामोश हुयूं। ॿुध, मां तुंहिंजा साह ॻणे सघां थो ऐं मां तुंहिंजे अखियुनि में निहारे सघां थी। मूंखे केतिरो यादि कयो हुई अॼु। मुंहिंजे आवाज़ में मूं लाइ अलाए छा हुयो। मुंहिंजो आवाज़ु ख़ुदि मूं लाइ अजनबी हो। तूं विसरंदो बि आहीं? तुंहिंजे आवाज़ में खुमार हो। पुराणा डायलॉग हणी ॻाल्हि टारे न, सऊं सिधो कुझु त चओ न। मूं लाइ तुंहिंजे वातां छा थिए ॿुधणु घुरियो? तूं हितां वियो हुए न त मूं उन्हनि सोफ़नि जे हथनि खे बि चुमियो हो जिते तो हथु रखियो हो। तूं जुमिलो चई चुप थी वई हुई। मूं लाइ कीअं चयो? हिन महिल ख़बर अथई मुंहिंजे ज़हन में छा आहे? छा आहे? अवां पंहिंजे घर जे कुशादे पधर मां पिरी जे पखियुनि खे उॾारे न छॾिजो। ॾही प्यार दिलि मां धिकारे न छॾिजो। असांखे उसूणा विसारे न छॾिजो। मुंहिंजो प्यार तोखे मारींदो छा? न उहो त हाणे हयाती थी वियो आहे। ख़ुदा तोखे सलामत रखे। तूं मुकमिल छोकिरी आहीं यार, मथां वारी थींदड़ दुआऊं कंदड़। ऐं तूं मुकमिल छोकिरो, ज़िद्दी, अखड़। ॿई मुकमिल आहियूं, तॾहिं त हिक ॿिए लाइ ख़लकियल आहियूं। हाणे फ़ोन रखां? केरु आयो अथई छा? न, पर मतां अची वञे भले। ॿुध, पाण खे अकेलो न भाइजांइ। रब को बि ग़म वेझो न आणींदुई। मां त रोज़ तो लाइ दुआऊं घुरंदी आहियां। हाणे त मां निमाज़ बि शुरू कई आहे। चङो, हाणे इजाज़त। मूं चाहियो थे उन खां अॻु जो तूं फ़ोन रखी मां रखां। हादी, मोकिलाईंदे कोन? तुंहिंजो आवाज़ न हो, ॼण ख़ुशियुनि जो को ख़ज़ानो हो। मूं माठ करे माउथ पीस चुमे छॾियो हो। परियां तो बि ईअं ई कयो। मुहबतूं फ़ासिलनि ऐं वक़्त जी दरमियानी वक़फ़नि में वंडिजंदियूं रहियूं। तो मूंखे बकौल तुंहिंजे दिलि जे गहराइनि सां घुरियो हो ऐं मूं पंहिंजो हर जज़्बो ऐं उन कारण ख़लकियल हर रिश्तो तो नाले कयो हो। मां तोसां मिलणु न अची सघंदो हुअमि, बसि कॾहिं कॾहिं फ़ोन ते पियो ॻाल्हाईंदो हुअमि। ऐं उन्हनि लम्हनि में, उन्हनि जुदाइनि जे पलनि में मूंखे लॻंदो हो तो मूंखां छिॼी वेंदीअ, अलॻि थी वेंदीअ ऐं तोखे मुंहिंजे उन ख़ौफ़ तां खिल ईंदी हुई। चरियो आहीं छा?
तो खिलियो हो, इलाही ख़ूबसूरत उहे ई लम्हा हुआ शायदि जन में मूं तोखे फ़ोन ते ॻाल्हाईंदे पंहिंजे अंदर जे उन ख़ौफ़ खां आगाह कयो। न आहियां न जे तो छॾियो त थी वेंदुमि। मुंहिंजो लहजो न हुयो ॼण पन छणी रहिया हुआ ऐं मुंहिंजो वजूद ख़ाली ॾारनि में तब्दील थी रहियो हो। हादी सुधरंदे कोन, अञा नथो छॾी उहे ॻाल्हियूं। मां चुप हुअमि, अलाए केतिरा लम्हा चुप हुई। वरी कंहिं कुझु चयो अथई छा? तो ई ॻाल्हायो। परीहं अदा बिला वझ ज़लील कयो। सभिनी साम्हूं ॾाढा दड़का ॾिनई। उहो त अम्मा चयसि त ॾाढ़ीअ सां अची थियो आहे हादी। ईअं ठहेव थो सभिनी साम्हूं हुनखे ज़लील करणु, तॾहिं बसि कयई। तूं बिल्कुलु चुप हुईं, मूं ॼण तो वटि फ़रियाद दाख़िल कयो हो ऐं हिन महिल शुनवाई हुजे। ॼाणा थी मां तुंहिंजे घर जो माहौल तो लाइ साज़गार न आहे। ॾिस न, मां इलाही कोशिशि कई आहे। तो चयो त मूं हिननि सां गॾिजण जे लाइ सभु कुझु कयो आहे, सभिनी जी ॻाल्हि मञी आहे, हिननि जी हर का ज़्यादती बर्दाश्त करे वियो हूंदुमि। ॿुधाए उन खां वधीक छा कयां? छा थो करे सघीं ॿियो? छा चवां? मुंहिंजो शायदि मुक़दर ई अहिड़ो आहे। कॾहिं बि त को प्यारु ॾींदड़ न मिलियो आहे। बसि हिकु पाड़े में मासी रहंदी हुई, उन ई भाइयो। ऐं तोखे ख़बर आहे फौजी, मां हिन दुनिया जो नालाइक़ तरीन माण्हू हूंदे बि हर जुमे ते कोशिशि करे हुनजी क़बर ते ज़रूरु वेंदो आहियां। तूं ई ॿुधाए, जेको चाहण वारो मिलियो सो बि छॾे वियो, को टिकियो ई कोन। बसि उन करे सोचां थो हाणे तूं आहीं सरमाया हयात, मतां तूं बि छॾे वञे। मां छा चवां तोखे? मूं ते अलाए छो नथो एतबार अचे। ॾिस फौजिया, सभु ॿेड़ियूं साड़े छॾियूं अथनि, कुझु न बचियो आहे। हाणे त का बि शइ पंहिंजे लाइ न रखी अथमि, ख़बर अथई। मां जे कंहिं दुकान ते पेन वठणु वेंदो आहियां ऐं दुकान वारो उन में मस विझी ख़ाली पन्नू अॻियां करे निब चेक करण लाइ चवंदो आहे न, त मां हमेशह तुंहिंजो ई नालो लिखंदो आहियां। मुंहिंजी हर कापीअ ते पहिरीं पेज ते तुंहिंजो नालो हूंदो आहे। अलाए ॾींहं में केतिरा भेरा मां तुंहिंजो नालो लिखी ड्राहे छॾींदो आहियां। तूं छा थो सम्झी? उहो सभु तो वटि ई आहे। मूं ईअं त कोन चयो, मूं मुरकियो। हादी, मां आरेज़ आहियां। मुंहिंजे कमरे में विर्गो जो बर्थ साइन लॻल आहे। सभु पुछंदा आहिनि उहो छो लॻल आहे। मां छा चवां त छो आहे? मुंहिंजी बर्थ साइन जो तो वटि कहिड़ो कमु? मां आहिस्ते आहिस्ते शौक़ु थींदो थिए वियुमि। तुंहिंजो पोइ मुंहिंजनि ख़्यालनि में कहिड़ो कमु? छो उते बि मां ई हूंदो आहियां छा? न, को ॿियो हूंदो आहे। तूं चिड़ी वई हुई। केरु आहे उहो कमीनो? अधु आहे या मुकमिल? मुकमिल ई आहे। पोइ त वॾो तो मुंहिंजो जुमिलो कटियो हो। मुंहिंजे बर्थडे ते ईंदे? न, उन खां हिकु ॾींहुं अॻु, जंहिं ते मूं लाइ साल ख़तमु थींदो। न, छो? मां अॻु बि तुंहिंजे घर घणो न आयुमि। हाणे आई अञा महीनो खनि मस थियो आहे। ईअं कीअं अचां? मां उन ॾींहुं तोखे ॾिसण थी घुरां। साल त तोखे ॾिसी ख़तमु कयां न। तुंहिंजो लहजो न हो, अलाए छा हो। पोइ मां हीअं थो कयां, तुंहिंजे घर जे घिटीअ मां लंघंदुमि, तूं वक़्तु ॾे, उन महिल गैलरीअ में अचिजांइ, हिक ॿिए खे ॾिसी वठूं, त पोइ मां मोटी ईंदुमि। केॾी महिल ईंदे? जेॾी महिल चवीं, सुबुह जो 10:15। ठीकु आहे, तूं हीअं कजांइ, तो वटि हू मैरून कलर जो जोड़ो आहे न? कहिड़ो? उहो ई जंहिंमें तूं मूंसां पहिरियों भेरो हा कई हुई। हा, सो पाइजांइ, हल्को मेकअप हुजई, ऐं हा, वार ज़रूरु खुलियल रखजांइ। ही तूं मूंखे तयारु थो करीं या मानीअ जो मेनू थो ॿुधाईं? खिल न, मज़ाक न उॾाए मुंहिंजो। को त रूप हुजे मूं लाइ जंहिं ते मूंखे पूरो हक़ु हुजे। चङो सरकार, हाज़िर। ऐं तव्हां महिरबानी करे अछी शलवार कमीज़ पाईंदा। छो? उन में सुठो लॻंदो आहे। तूं ॼण शर्माइजी वई हुजी। सलामत रहीं। उहा दुआ न कंदो कर, पंहिंजे लाइ रखी छॾे। तूं सलामत हूंदीअ त मां हूंदुमि न।